चेयरमैन साहब मौजूदा बरसातन सिंध में तबाही मचाए छॾी आहे। अहिड़ी ॿोॾ वारे सूरताल में तव्हां अवाम खे कहिड़ो रिलीफ ॾिनो आहे? ओड़े यार इंसाफ़ खे कंहिं ॿुधायो त आऊं हिते अची वियो आहियां। बराबरि असां हिननि खे टेंट बि ॾिना आहिनि, राशन जा कट्टा बि ॾिना आहिनि ऐं साफ़ पाणी जूं बोतलूं बि ॾिनियूं आहिनि। ॿियो बि काफ़ी सामान विरायो आहे ऐं वरी बि असां हिन सां गॾु आहियूं, को मसइलो ई न आहे बाबा। वाह 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 चेयरमैन साहब, वाह वाह। अंधो कानून, ॿोड़ी अदालत, चरबट राजा, ज़ालिम रासत, अड़े चोर लुटेरा खाइण में पूरे मुल्क जी कहिड़ी हालत करे छॾी अथनि। अब्बा मां तोखे ॿुधायां भला असां ग़रीबनि कहिड़ो ॾोह कयो आहे। असांखे न को टेंट मिलियो आहे, न को राशन जा कट्टा, अरे बिस्किटनि जा पैकेट ऐं पाणी जूं बोतलूं ज़रूर मिलियूं आहिनि। हाणे ॿुधाए असां 12 घर भाती नंढड़ा ॿार बिस्किट ऐं पाणीअ ते गुज़ारो कीअं कंदासीं अबा? अरे यार इन कुराड़े खे दिमाग़ करायो। अड़े मार पए अहिड़े ज़ालिम हुक्मराननि ते जेके ग़रीब मिस्कीन बोड सतायल माण्हुनि खे मिलियल फंड ऐं ॿियो इमदादी सामान गिड़कायो वञनि ऐं ॾाकार बि नथा ॾियनि। अड़े यार हिननि खे वरी कंहिं ॿुधायो आहे? अबा ये हुक्मरान हर भेरे असांजे हक़नि ते धाड़ा हणी असां सां चालाकियूं कयो वञनि। अहिड़े रिश्वतखोर हुक्मराननि जे करे असांजा फसल ॿुॾी विया ऐं माल लुड़ी विया। उन्हनि जी भरपाई केरु कंदो? जी बिल्कुलु असां कोशिशि करे रहिया आहियूं। अड़े असांखे इमदाद ॾियण बदिरां ॻोठ में सहूलियतूं ॾियो हा त असां अॼु एॾे वॾे नुक़सान खां बची सघूं हा।